खाली चूड़े खाई ससु सौरे गले लाई खाली चूड़े खाई ओ शल्ला बूंदा वसैला गल बोठण ते शल्ला बूंदा वसैला गल बोठण ते ससु सौरे गले लाई खाली चूड़े खाई ससु सौरे गले लाई खाली चूड़े। संत जी नाले वाली रागी जीजी ज़रीना बलोच। जीजी ज़रीना बलोच जो असल नालो आमना हो। वो 29 दिसंबर 1934 ते हैदराबाद लगोट अलाहाबाद चंड में जाई। संत सवालद मोहम्मद मूसा जलालानी सरकारी मुलाजिम हो। इन म्यूनिसिपल ऐं तैलीम खाते में कम कयो। संदन खानदान में ॻाइण वॼाइण के सुठो न समझो इंदो। संत सवालद एक बाशऊर माण्हू हो। उन करे पंहिंजे न्याणीअ खे तैलीम ॾियाराई। पढ़ण दौरान हिन जो राग सां नींहुं लॻो। स्कूल में सिंध जी नाले वारी शख्सियत दादी लैला खे ॻाईंदे ॿुधी जीजी ज़रीना बलोच के राग जे मैदान में अचण जो शौक़ु थियो। तंहिंखां सवाइ मशहूरु लोक फनकारा नारू भगत रुकया खानम खां बि मुतासिर हुई। इब्तदाई राग जी तरबियत दादी लैला खां वरिताई। रेडियो ते अचण खां पोइ 1960 में उस्ताद मोहम्मद जुमन जी बाक़ाइदा शागिर्दियाणी थी। रेडियो हैदराबाद ते पहिरीं ऑडिशन में नापास थी। संदसि इहो ऑडिशन ज़का दुरानीअ वरितो हो। 1960 में टीचर ट्रेनिंग कॉलेज फॉर वोमेन हैदराबाद में मास्तरियाणी मुक़ररु थी। सिंध यूनिवर्सिटी मॉडल स्कूल में पुण पढ़ायाई। 36 साल तैलीम ख़िदमत करे 1966 में रिटायर थी। छटीह साल तैलीमी ख़िदमत करे 1996 में रिटायर थी। संदसि उहा ख़िदमत बि वखण लाइक़ु आहे। सियासी हवाले सां बि संदसि ख़िदमतूं साराइण जोगियूं रहियूं। हूअ सिंध जी नाले वारे सियासी अॻुवान रसूल बख़्श पलीजे जी घरवारी हुई। उहा घरदारीअ सां गॾु मुड़ुस सां गॾु सियासत में ॿाहबेली रही। सिंधियाणी तहरीक में बि सरगर्म रही। इन सियासत कंदे जेल बि काटियो। शागिर्द तोड़े आम माण्हू में क़ौमी शऊर जाॻण लाइ क़ौमी शाइरीअ खे झरझंग ॻायो। क़ौमी गीतनि खां सवाइ उहा लोक गीतनि जे करे बि मशहूरु हुई। तू दिल जा बंदा वे माड़ी ते मुर्गी तू दिल जा बंदा अंदर विछाया। लोक गीतनि खां सवाइ इन मुख़्तलिफ़ सूफ़ी तोड़े जदीद शाइरियुनि जा कलाम बि ॻाया। सभिनी खां वधीक शेख अयाज़ खे ॻाया आहिनि। टीवीअ ते खेसि प्रोड्यूसर अब्दुल करीम बलोच मुतारफ़ करायो। हिन टीवीअ ते सभ खां अॻु में बलोची नगमो ॻायो जीअं जा बोल लैला ओ लैला बया तारा सैला हुआ। हिन बलोची ऐं सिंधीअ खां सवाइ उर्दू सिरागी पंजाबी में बि ॻायो। जीजी ज़रीना बलोच जूं काफ़ी कैसेटूं मार्केट में आयूं। ओ सावक रुत में सामेरा हेल नाए तू
पाकिस्तान खां ॿाहिरि अमेरिका, बर्तानिया, दुबई, हिंदुस्तान, कैनेडा में बि फ़न जो मुज़ाहिरो कयाई। जीजी ज़रीना बलोच गैर तकरारी शख़्सियत हुई। साईं जीएम सैयद ऐं क़ौमी कारकुन बि संदसि वॾी इज़त कंदा हुआ। उहा क़ौमी हलचल जो अक्सर मेड़ाकनि में ॻाए कारकुननि जे जज़्बनि खे उत्साहींदी हुई। खेसि जीजी नालो क़ौमी कारकुननि ॾिनो। उहा सॼी सिंध में जीजी हुई। जीजी ज़रीना बलोच खे केतिरा ई मञता एवार्ड मिलिया, जिन में शाह लतीफ़ एवार्ड, कलंदर लाल शहबाद एवार्ड अहम आहिनि। जीजी ज़रीना बलोच 25 अक्टूबर 2005 ते राति जो लाॾाणो करे वई। यार